अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या है? उम्मीद है तो सब दोस्त ठीक हो, मज़े में हो। तव्हां ॾिसी रहिया आसानी टीवी। अयाज़ अहमद चाचा सिंधी अदाकारनि ऐं ड्रामनि जी बायोग्राफी ॾिसण जे लाइ सिर्फ़ु असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। सो दोस्तों, असां हिकु अहिड़े सीनियर एक्टर अदाकार जे बारे में तमामु बहितरीनु सोच जे मालिक जे बारे में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। मजू सतार लाड जे बारे में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। तमामु बहितरीन का अदाकार आहे, एक्टर राइटर। तव्हांखे हुनजी ज़िंदगी जे बारे में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। त तव्हांखे ॿुधाईंदासीं त किथां जो आहे ऐं कहिड़े शहर सां तालुकात रखे थो ऐं हुनजो फस्ट ड्रामो कहिड़ो हुयो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मजू सतार लाड जो फस्ट ड्रामो एक्शन वारो ड्रामो फस्ट कहिड़ो हुयो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मजू सतार लाड जो फस्ट ड्रामो हुयो पत्थर दुनिया, जंहिंमें तमामु वॾी मोट मिली। पहिरियों सतार हुयो उर्फ मजू सतार लाड थी वियो। तमामु बहितरीन सोच जो मालिक। तमामु उन ड्रामे में तमामु हिनखे वॾी मोट मिली। तमामु एक्शन वारो ड्रामो हुयसि पत्थर दुनिया ऐं पंहिंजा परावा। तमामु हिन ड्रामनि में मोट मिलियसि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मजू सतार लाड लाड़काणे सां तालुकात रखे थो, लाड़काणे शहर सां तालुकात रखे थो ऐं लाड़काणे में रहंदो आहे। नंढपण खां ई लाड़काणे में ई रहंदो आहे। तमामु बहितरीनु अदाकार आहे, राइटर आहे, हिन वक़्तु डायरेक्टर बि आहे। खोड़ सारियूं फिल्मूं बि उन जी डायरेक्टरी में थियूं आहिनि ड्रामे। तमामु बहितरीनु अदाकार आहे, तमामु बहितरीनु सोच जो मालिक आहे। सो दोस्तों, अहिड़े ई अदाकारनि जूं बायोग्राफियूं ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे कंदा सब्सक्राइब ऐं लाइक ऐं कमेंट ऐं शेयर। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी शेयर कंदा त। सो दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।